अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भली कार आऊँ यासिर अहमद मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु हिकिड़ो ख़ौफ़नाक क़िस्म जो वाक़ियो कराची यूनिवर्सिटी में थियो, जंहिंमें हिकिड़ी लेडीज़, हिकिड़ी औरत पाण खे ख़ुदकुश धमाके में उॾारे छॾियो, जंहिंमें 3 चाइनीज़ ऐं हिकिड़ो गार्ड जेको आहे ऐं 4 ॼणा ॿिया जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। जी, तमामु अफ़सोसनाक वाक़ियो ऐं वरी ही दहशतगर्दी आस्ते आस्ते पंहिंजो दहशतगर्द सिर खणनि पिया ऐं जीअं अफ़गानिस्तान में कुझु मामिलो थिए थो त हिते वरी जेके हाणे हिननि जा स्लीपिंग सेल्स आहिनि या कीअं मामिलो आहे, या त नेटवर्क अञा इन मां ज़ाहिर इहो थिए थो त हिननि जो नेटवर्क दहशतगर्दनि जो अञा मुकमल तौर ते ख़तमु न थियो आहे। पर बेसिकली ॻाल्हि इहा आहे त अगरि जेका फॉरेन सॉइल आहे यानी अफ़गानिस्तान, उते जेसिताईं हीअ जेको TTP वारो ऐं हीअ जेके मुख़्तलिफ़ दहशतगर्द तंज़ीमूं जिन्हनि खे वरी पोयां इंडिया या जंहिंजो बि सपोर्ट आहे, जेसिताईं उन्हनि जो पूरो सफ़ायो न थींदो तेसिताईं हिननि खे रसद पोयां ईंदी रहंदी। ऐं लेकिन बहरहाल अफ़सोसनाक वाक़ियो ऐं ज़ाहिर चाइनीज़ पहिरीं बि हिकु प्रोजेक्ट ते हुननि खे मारियो वियो त पोइ हुननि कमु बंदि करे छॾियो डैम ते। जी हा। हाणे हिते बि अगरि सो हिकु परेशानी जी ॻाल्हि हूंदी, प्राइम मिनिस्टर रिस्पॉन्ड त कयो आहे, चाइनीज़ सफ़ारतखाने सां राब्तो विया आहिनि पाण, लेकिन बहरहाल इहो उन सॼी पाकिस्तान जो इमेज हिकिड़ी पीसफुल ऐं हिकिड़ी पुरअमन मुल्क खां वरी हिकिड़ी दहशतगर्दी जे ज़द में आयल मुल्क जो कनि था। पोइ भेरे बि ख़बरूं आयूं त एयर स्ट्राइक्स थियूं आहिनि अफ़गानिस्तान में। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजा अगरि ही तालिबान जेके अफ़गान तालिबान आहिनि, इहे असांजी सालसियूं कराइण बदिरां अगरि हुननि खे ख़तमु करण में मदद ॾियनि जेके TTP वारा आहिनि, त असांजी बि जिन छुटे असां फाथल आहियूं ज़ियाउलक जे ज़माने खां वठी जेको अफ़गानिस्तान जो ठेको असां खयूं ऐं हींअर बि बेतहाशा अफ़गान पनाहगीर रहनि था, उन्हनि जी बि ख़बर न आहे त नवां कहिड़ा आहिनि पुराणा कहिड़ा आहिनि। लेकिन बहरहाल हाणे त अफ़सोस ऐं मज़म्मत ई करे सघिजे थी। अच्छा, पोइ इन में हिकिड़ो जेकॾहिं सुवाल अचे थो ज़हन में त हीअ जेके अटैक्स थियनि था, ज़ाहिर लिंक किथे न किथे अफ़गानिस्तान में ई वञी सरज़मीन सां किथे लिंक थिए थो। TTA पाकिस्तान हेॾी 20 सालनि जी जंग मिली, उनखां पोइ कहिड़े तरीक़े सां बि इल्ज़ाम लॻा, छा बि थियो, कहिड़े तरीक़े सां तहरीक तालिबान अफ़गानिस्तान गवर्नमेंट ठाहे छॾी। त अफ़गानिस्तान में गवर्नमेंट जेकॾहिं पाकिस्तान सां क्लोज़ तालुकात रखण वारनि जी अची बि वई आहे, भले तालुकात न हुजनि, कहिड़े बि हिसाब जा हुजनि, उनखां बावजूद बि अटैक्स बरक़रार था रहनि, पाकिस्तान लाइ त इहो वॾो फेलियर तसवर थो थिए। बिल्कुलु। हाणे सुवाल इहो ई आहे त छा जेके तहरीक तालिबान पाकिस्तान वारा आहिनि, उहे तहरीक तालिबान अफ़गानिस्तान वारनि जे चए में न आहिनि या उन्हनि खे चयो न पियो वञे। जी हा, जी हा, सिंपल। सो ॻाल्हि इहा आहे त पोइ ज़ाहिर पोइ हुननि जो पहिरीं अमेरिकन्स ड्रोन्स हणंदा उन्हनि खे, हींअर बि एयर स्ट्राइक्स खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। सो लेकिन बहरहाल हिकिड़ो महांगो शौक़ु आहे त एयर स्ट्राइक्स करणु ऐं सभु कुझु करणु, लेकिन हाणे पाकिस्तान वटि बि चॉइसिस न थियूं बचनि। ऐं ज़ाहिर आहे हू तहरीक तालिबान पाकिस्तान जेके आहिनि TTP वारा, उहे ज़ाहिर आहे कंहिं ॿिए फॉरेन पावर जी यानी इंडिया या कंहिंजे बि मदद खां सवाइ हुननि जो बि जापो कोन्हे। सो ही बहरहाल हाणे ख़िते में हिकिड़ी जेका मुस्तक़िल असां वटि प्रॉक्सी वॉर्स हलनि थियूं, असीं हुनजो अञा ताईं मुकमल हुन मां छुटकारो न पाए सघिया आहियूं। अलाह बहितर करे। अलाह बहितर कंदो। ठीकु आहे अली साहब, वक़्तु हलंदो पिया। अली साहब, अॼु जेका पाण तव्हां थोरो डिस्कस बि कयोसि त पंजाब हेॾो वॾो सूबो आहे, पंजाब जे हेॾे वॾे सूबे में जेको आहे उहो गवर्नमेंट नथी फॉर्म थी सघे। अॼु बि लाहौर हाई कोर्ट जेका ॿुधणी कई आहे, लाहौर हाई कोर्ट फ़ैसिलो त महफ़ूज़ करे छॾियो आहे, चयो त सुभाणे 10 बजे ताईं तव्हां फ़ैसिलो ॾेई छॾींदा। पर जेके रिमार्क्स हुया हुतां चीफ जस्टिस साहिब जा रिमार्क्स इहे आहिनि त प्रेसिडेंट साहिब जेके आहिनि उहे रियासत जा प्रेसिडेंट आहिनि, रियासत जा सरबराह आहिनि। असां त उन्हनि खे पहिरियां बि माना जॻाइण जी कोशिशि कई, जेको उन्हनि पाण चयो आहे त, पर पोइ बि जेको आहे उन्हनि खे पंजाब जी लॻे थो परवाह न आहे, त पोइ प्रेसिडेंट साहिब चई छॾे हिन जे मसइले जो कुझु हल कढनि था, न त असां फ़ैसिलो करे छॾींदासीं। जी, हाणे ॻाल्हि उहा ई आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ सदर गवर्नर ज़ाहिरी तरह हिकिड़ी डमी यानी हिकिड़ी सिम्बॉलिक डमी त न सिम्बॉलिक यानी अलामती उहिदा रहिजी विया। पर हिन दफ़े जीअं सदर अलवी ऐं हीअ जेको गवर्नर लास्ट मिनट ते थियो आहिनि चीमा साहिब पंजाब जा, हिननि जे इख़्तियारात जो हाणे इख़्तियारात छा आहिनि ॾिसो, हीअ त बेसिकली हिकिड़ी मतिलबु अञा नवाज़ लीग वारा हिकिड़े थोरो ॿिए हिसाब सां कमु पिया कनि, न त गवर्नर हाउस जे ॿाहिरि पुलिस वारा बि घुराए सघनि पिया न वापसि। उन्हनि जी मतिलबु खाध खुराक बंदि थी सघे पई, 4 पुलिस वारा अंदरि दाख़िल थी कुझु करे सघनि पिया। लेकिन हाणे ॻाल्हि इहा आहे त उहो पोइ
इदारनि जो टकराउ शायदि नवाज़ लीग नथी चाहे, न त गवर्नर ऐं सदर जी सवाइ हिकिड़ी आइनी उहिदे जे उनखां सवाइ त को हैसियत न आहे। पर हाणे ॾिसूं लाहौर हाईकोर्ट चए थी त न त सुभाणे हू पाण फ़ैसिलो कंदा। बहर 50-60-26 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं बिना चीफ एग्ज़ीक्यूटिव जे हले थी। त बेसिकली जेके PTI जा गवर्नर ऐं प्रेसिडेंट आहिनि उहो इहो साबित कनि पिया त उहे सदर या पंजाब जा न आहिनि, बिल्कुलु PTI जा आहिनि ऐं उन लाइ आख़िरी बॉल ताईं वढ़नि पिया हाणे अलवी साहब ऐं चीमा साहब। अच्छा, इहो जवाज़ नथो ठहे मुआख़ज़े जो जेके ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं? ॾिसो, मुआख़ज़े लाइ जवाज़ त कुझु बि ठाहे वठंदा। मूं तव्हांखे पहिरीं बि चयो त मसइलो जवाज़ ठाहिण जो न आहे, मसइलो आहे नंबर हथु करण जो। तमामु घणा लोटा खपनि हाणे, छाकाणि त तव्हांखे 2/3 मेजॉरिटी खपे मुआख़ज़े लाइ सेनेट ऐं क़ौमी असेंबली में। सो हींअर हिननि वटि 2 भाङे 3 खां तमामु घटि आहिनि माण्हू, त इलाही माण्हू फिराइणा पवंदा। त हाणे उहो ज़रूरु ही सोचींदा हूंदा त ही आख़िरी शायदि कनि बि, हथु विझनि बि, पोइ उन थोरी महिनत सवाई करणी पवंदी, ख़र्चो बि थींदो ऐं वज़ारतूं त हाणे उहे भरिजी वयूं आहिनि। सो PTI जा काफ़ी माण्हू टोड़ना पवंदा। अच्छा, इन सां गॾु ई रखूं त हिकिड़े तरफ़ प्रेसिडेंट जेके पंहिंजे मुल्क जा प्रेसिडेंट आहिनि पर ॿुधनि पई इमरान ख़ान साहिब जी था ऐं कहिड़े तरीक़े सां नथो हलफ़ खणायो वञे पंजाब में। ॿिए तरफ़ इमरान ख़ान साहिबु चवनि था त मां धरणो कॉल ॾियां थो पियो ऐं मां ॾेखारे छॾींदुमि सभिनि खे त अमेरिका जी साज़िश न आहे ऐं असां हिकिड़ा आज़ादु मुल्क आहियूं। जी, मूं तव्हांखे जॾहिं इमरान ख़ान साहिबु पहिरीं चयो कुझु ॾींहं पहिरीं त आउं सॾु ॾींदुसि अफ़गानिस्तान जो, त मूं तव्हांखे चयो ज़ाहिर धरणो हणंदो। ऐं मूं तव्हांखे इहा बि गुज़ारिश कई त मुंहिंजी कैलकुलेशन चए थी त ही ईंदड़ ईद खां, ईद उल अज़हा खां, वॾी ईद खां अॻु में थींदो। त अॼु इमरान ख़ान साहिबु, कल्ह इमरान ख़ान साहिबु 2 ॻाल्हियूं चिटियूं चई छॾियूं त हू कुझु हफ़्तों में कॉल देंगे ऐं कुझु हफ़्तनि में कॉल ॾींदा ऐं धरणो हणी वेहबो जेसि ताईं ही हुकूमत इलेक्शन जो अनाउंस नथी करे। त माना इहो थियो त गर्मी जे बावजूदि इहो धरणो जेको आहे मई जी आख़िर या जून में किथे पाण खे इमरान ख़ान जी मतिलबु कॉल त जल्दी अची ईंदी, पर डेट्स इहे ई मई जे आख़िर ऐं जून जे शुरू में किथे शदीद गर्मी में। हाणे त $1 मिलियन जो यासिर साहब सवाल पैदा थिए थो त छा हिकिड़ो थींदो आहे जलसे में अची वञणु, शाम जो जलसे में आयासीं, पोइ हुते गानो बि आहे, पोइ जुन फलाणो ग्रुप आहे, बैंड आहे, गाना ॿुधबा, ही थींदो, तकरीरूं ॿुधबियूं ऐं सभु कुझु थींदो। ऐं न त गानो ॿुधण लाइ अचनि था माण्हू, पर इमरान ख़ान जी पंहिंजी हिकिड़ी अपील आहे। लेकिन पाण अॼु छा ॾिठो त जॾहिं अॼु सॾु थियल हो इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ु सॼे मुल्क में मुज़ाहिरा करण लाइ, त किथे 15 माण्हू बीठा आहिनि, किथे 20 माण्हू बीठा आहिनि, किथे 50 माण्हू बीठा आहिनि। त छा PTI कराची में, हाणे कराची में इलेक्शन कमीशन जे साम्हूं PTI वटि छा एतिरा माण्हू आहिनि? छा 14 MNA आहिनि, भला 3-4 लोटा बि थी विया हूंदा, तॾहिं बि 8-10 MNA आहिनि, अलाए केतिरा MPA अथनि। त घटि घटि 2-3 हज़ार माण्हू त आणी न आया। यानी इन जो मतिलबु इहो थियो त इमरान ख़ान जी जेका PTI जेका हेठी तंज़ीम आहे उहो अञा ऑपरेट ई न पई करे, या हुनखे शौक़ु न आहे, या हुन ते कोई एतिरो पुछाणो कोन्हे। त इन अॼोके ॾींहं जे परफॉर्मेंस जेका कारकर्दगी हुई, हिन खां अॻु ताईं इमरान ख़ान जा जलसा थिया पे, उहो सुठा नंबर वठी कामयाबु थिए पियो इमरान ख़ान। पर अॼु जेको इलेक्शन कमीशन जे साम्हूं सॼे मुल्क में मुज़ाहिरा थिया आहिनि, उन में त फेल थी विया, माण्हू ई कोन निकिता। हाणे माण्हू निकिरंदा कोन्हनि, माण्हू कढिबा आहिनि, पाण सभु ॼाणियूं था। और लोकल तंज़ीमनि जो कमु हूंदो आहे, माण्हू न आया। हाणे इन रोशनी में जेको सवाल पैदा थी वञे थो $1 मिलियन जो, त छा इमरान ख़ान जॾहिं चए थो त अचो मूंसां गॾु इस्लामाबाद में धरणो हणी वेही रहो, धरणो हणी वेही रहो, त केतिरा माण्हू वेहंदा? केतिरा ॾींहं, केतिरी ॻाल्हियूं। त हिकिड़ो थींदो आहे जलसे में 2-4-5 कलाक अची वेहणु, हिकिड़ो थींदो आहे त अचो धरणो हणूं। धरणे में वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थींदी आहे त भई कहिड़ी ख़बर त पुलिस को लठपाठो हलाए छॾे, को धक मुचड़े जो बि त इम्कान पैदा थी वञे थो न। त हाणे PTI जो जेको सपोर्टर आहे, वर्कर आहे, चाहे छोकिरी आहे, छोकिरो आहे, बुज़ुर्ग आहे, जवान आहे, उहो छा हिन लाइ तयारु आहे? सो इमरान ख़ान लाइ वॾो टेस्ट केस थी वियो आहे। ऐं अगरि ही ॾिसो जलसनि सां हुन पंहिंजो इहो परसेप्शन तासुर जोड़ण में कामयाबु वियो आहे इमरान ख़ान, त हुनजो ग्राफ जेको 3.5 सालनि जी हुनजी हुकूमती कारकर्दगी जे करे हेठि वियो हो, उहो ग्राफ हुनजो वधियो आहे। इहो हुन तासुर जोड़े छॾियो आहे। ख़ुदि मूंखे जेके इंटीरियर सिंध मां बि पल्स अचे थी, कराची में त आहे ई आहे, पर इंटीरियर सिंध मां पल्स अचे थी त उते माण्हू इमरान ख़ान खे हिकिड़े हाणे
हुन 3.5 सालनि वारे दौर खां हटी करे ॾिसनि पिया। लेकिन हैविंग सेड दिस, क्वेश्चन इहो आहे त इहो जेको परसेप्शन जुड़ियल आहे, अगरि हिन जो धरणो नाकाम थी वियो जी हा, त पोइ इलेक्शन बि ॾुखी थी वेंदी। कॉलर सां गॾु अब्दुल्ला सुमरो जैकबाबाद मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अली काज़ी साहिब जन खां इहो सुवालु आहे, छाकाणि जो मां अव्हां जो प्रोग्राम पंहिंजो जेको आहे ॾिसां पियो, साईं जन जेको हिकिड़ो लफ़्ज़ चयो लोटा, जेको असांजी पॉलिटिक्स में अॼुकल्ह जेको आहे तमामु घणो जेको आहे इस्तेमालु थिए पियो। सो अर्ज़ु इहो आहे त लोटा जेका आहे इन जी असुलु डेफिनेशन छा आहे, जेकॾहिं साईं जन इन ते तफ़सीली ॻाल्हाइनि ताकी जेको असांजो उहो माण्हू जेको पढ़ियलु लिखियलु बि न आहे उहो बि इन खे आराम सां सम्झी सघे, इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे साईं जन खे। ठीकु आहे साईं। छा पुछणु चाहियो पिया सुमरो साहिब? लोटे ॾिसो, बेपैंदे जो लोटो चइबो, उर्दू में चइबो आहे बेपैंदे का लोटा। छाकाणि त लोटे खे हुनजी जॾहिं हुनजी का बेस न हूंदी आहे त कॾहिं हिन पासे फिरंदो आहे, कॾहिं हिन पासे फिरंदो आहे। त जंहिं माण्हू जी का हिकिड़े हंधि बीहण न हुजे, उर्दू में मुहावरतनि हुनखे बेपैंदे का लोटा चइबो आहे। जेका ही पॉलिटिकल एफिलेशन्स ऐं सियासी वाबस्तगियूं तब्दील करण जी ॻाल्हि हुजे थी, उनखे इंग्लिश में हॉर्स ट्रेडिंग चइबो आहे। हिन जो मतिलबु आहे त घोड़ा हुजनि था, पर जीअं घोड़नि जी ॾे वठि थींदी आहे, ॿोली लॻंदी आहे, इन ई हवाले सां उनखे हॉर्स ट्रेडिंग चइबो आहे। पर छाकाणि पाकिस्तान में अंग्रेज़ी घटि सम्झी वञे थी, तंहिंजे करे पोइ असां वटि वधीक मारूफ़ लफ़्ज़ लोटो आहे, त जंहिंजो को बीहण न आहे, कॾहिं हिन पासे कॾहिं हुन पासे। ठीकु आहे सर। सभु जेका तव्हां ॻाल्हि कई, मूंखे यकीन न आहे त सुमरो साहिब खे हिन जो मतिलबु न ईंदो हूंदो, पर अलाए छो पुछो, शायदि लोटे ते अॼु फोकस रखण जो मूड अथनि। सर जीअं तव्हां ॻाल्हि कई त जीअं तव्हां ॻाल्हि कई त धरने ते माण्हू आया या न आया, उहा त ख़ैर बाज़ी ॻाल्हि आहे, पर जहिड़े तरीक़े सां PTI इंस्टिगेट करे थी, शेख रशीद साहब चवनि था खाना जंगी थी वेंदी, 3 मई खां पहिरियां अगरि इलेक्शन अनाउंस न कई त इमरान ख़ान साहब जेको धरणे जी कॉल ॾेई ईंदो, उनखां पोइ ख़बर न आहे मुल्क जी हालात छा थींदा। त गवर्नमेंट जी स्ट्रेटजी जेको राणा सनाला साहब चवनि था त असां कंहिं बि क़िस्म जी इंटरफेरेंस न कंदा, असां रहंदो सिक्योरिटी प्रोवाइड कंदा, छा गवर्नमेंट जी इहा स्ट्रेटजी ठीकु साबित थींदी? ॾिसो, इमरान ख़ान खे रेज़िस्ट करणु, इमरान ख़ान खे अरेस्ट करणु हुकूमत पारां, इहो ज़ाहिर आहे असांजे मुल्क, टी दुनिया जे मुल्कनि में हुन माण्हू जो कदु वधंदो आहे। त हुकूमत में ख़ासि तौर ते शहबाज शरीफ़ जी सोच इहा हूंदी त असीं जो कदु छो वधायूं। हिकिड़ी हुकूमती पाबंदियूं हूंदियूं आहिनि त सिधा सिधा तव्हां बैरिकेड्स बीहारे छॾियो, तव्हां छा चइबो आहे, छा बीहारे, कंटेनर बीहारे छॾियो, बंदि करे छॾियो, पुलिस लठबाज़ी करे। हिकिड़ो तरीक़ो सरकार वटि इहो हूंदो आहे। हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो आहे सरकार वटि अहिड़े वॾे शो खे नाकाम करण लाइ, त मिसाल झेलम मां मिसाल 1000 माण्हू इस्लामाबाद लाइ रवानगी वठनि पिया, त लोकल एजेंसियुनि खे पुलिस खे ख़बर हूंदी आहे त बाबा हितां हितां तयारी थिए पई, त हू 2-3 ॾींहं पहिरीं जेको जो ऑर्गेनाइज़र हूंदो आहे, उनजे पीउ खे SHO सॾे चवंदो आहे त पुट खे सम्झाए, ॾुखियो थी पवंदो। जब छा कयूं, चई 1000 न 100 माण्हू भले वठी वञूं। त खोड़ तरीक़ा हूंदा आहिनि, हुकूमत वटि खोड़ वसाइल हूंदा आहिनि त हू कीअं नाकाम करे सघे थी अहिड़े लॉन्ग मार्चिस खे ऐं अहिड़े धरननि खे। हिकिड़ो हूंदो आहे सिधो लठ, हिकिड़ो हूंदो आहे अणसिधी तरह। सो राणा सनावला भले चए त असीं रुकावटूं न विझंदासीं, पर सिक्योरिटी जे नाले ते हू कुझु थी सघे थो। सॉरी। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त ही इमरान ख़ान छा अगरि मञी वठूं त का रुकावट न आहे, पर छा इमरान ख़ान वटि एतिरी हुनजी ऑर्गेनाइज़ेशन मज़बूत आहे? छाकाणि हिते इमरान ख़ान जो जलसो न पियो थिए। इमरान ख़ान जी इस्लामाबाद, पंजाब, KP, सिंध, इनमें एतिरी ऑर्गेनाइज़ेशन मौजूदु आहे जेको अहिड़ा माण्हू ॻाल्हाए ॿोलाए उन्हनि सां, उन्हनि खे वठी अचे उते त बाबा हिते 10-15 ॾींहं विहणो आहे, ऐं उहो अंग जेको आहे 40-50 हज़ार माण्हू हुजे त हुकूमत लाइ ॾुखियो थी सघे थो। ॾिसो, हींअर मुंहिंजी कल्ह कंहिं सां इस्लामाबाद में ॻाल्हि पई थी, त मतिलबु ॻाल्हि इहा ई आहे त ही गवर्नमेंट रिएक्टिव मोड में आहे, ही रद्द अमल शो करे पई। इमरान ख़ान हींअर का ॻाल्हि कंदो त फॉरन जेके सरकारी वज़ीर आहिनि उन्हनि जा जवाब अचणु शुरू थी विया। दे आर इन रिएक्टिव मोड, रद्द अमल ज़ाहिर कनि पिया। हिन वटि पंहिंजो ॾियण लाइ कुझु बि न आहे, अटो सस्तो करे छॾींदासीं, हीअ कंदासीं, हू कंदासीं, थिंग्स लाइक दैट। इमरान ख़ान जे जेको बि नैरेटिव या बयानियो आहे, हुनखे काउंटर करण लाइ
को पंहिंजो इनिशिएटिव न पिया ॾेखारियूं, सिर्फ़ु रिएक्शन ॾेखारियूं जवाबी कार्रवाई कनि पिया था। ऐं चलो तव्हां कॉल कॉलर वठी पहुचूं था पिया हिन ते। गुलाम मुर्तज़ा बलोच मीरपुर ख़ासमा। जी बलोच साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलामुअलैकुम सर। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो सुवाल इहो आहे त ॿ ॾींहं पहिरीं शाहबाज़ कुरैशी साहिबु इहो टीवी में बार बार चए पियो इमरान ख़ान खे डिस्क्वालीफाई कंदा ऐं PTI ते बैन थींदो। छा फॉरेन फंडिंग प्रूफ थी आहे? इन जे बारे में असांखे इहा पुछा करणी हुई। ठीकु आहे। शाहबाज़ कुरैशी साहिबु ख़दशो ॾेखारे पियो या ख़बर ॾिए पियो? मूंखे ख़बर न आहे, मूं कोन ॿुधो कुरैशी साहिब खे चवंदे। लेकिन फॉरेन फंडिंग वारो मामिलो जेको आहे उन ते त कल्ह काफ़ी रिलीफ मिली वियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट मां। इस्लामाबाद हाई कोर्ट चयो त भई 30 ॾींहंनि में को ज़रूरी न आहे, तव्हां फ़ैसिलो ॾियो ऐं 17 पार्टियुनि खे सभिनी खे गॾाए ॿुधो। त फ़िलहाल चल सो चल थी वियो, फ़िलहाल किसो डिघो थी वियो आहे। जी हा। सो ॾिसो, बंदिश विझी छॾींदा त हीउ हाफ़िज़ सईद त कोन्हे न, इमरान ख़ान आहे। जी हा। इन बंदिश छा थींदो हिन सां? सो हीअ त हिनजो जेको पॉलिटिकल कद ऐं सियासी वज़न वधाइण वारी ॻाल्हि थी। कॉलर सां गॾु अब्दुल अज़ीज़ माछी लाड़काना मां। जी माछी साहब, छा चवणु चाहींदा? माछी साहब आवाज़ अचे थो? ॿियो बि कॉलर वठूं। इकराम ख़ासकली मातली मां। जी ख़ासकली साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम यासिर साहब। वालेकुम सलाम। यासिर साहब, काज़ी साहब खां पुछणु चाहींदुसि। काज़ी साहब जो तक़रीबन फॉलो थो वठां पियो असां काज़ी साहब दर्जे खे, त काज़ी साहब चवनि पिया त हिन साल ई इलेक्शन आहे, त जेका हिननि जी ख़बर लॻे पई हींअर हिन वक़्तु शहबाज़ शरीफ़ ऐं हिननि जो जेको रसाकशी लॻी पई आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं 4 महीना या 5 महीना अचणो हो त पोइ शहबाज़ शरीफ़ खे छो आंदो वियो? उन खां पोइ जेकॾहिं 4-5 महीना में इलेक्शन करणी आहे त पोइ छो एतिरी पंहिंजे पाण में विढ़िया वेठा आहिनि, वज़ारतुनि तां को सदारत तां थी करनि था? सो इहे इंडिकेटर नथा लॻनि त इहे कोई वॾे मुदत लाइ सोचे आया आहिनि। नंबर ॿियो इहो आहे त जेको हिन वक़्तु आदमशुमारी थियण वारी आहे, बदियाती इलेक्शनूं थींदियूं, उन खां पोइ अक्टूबर में वॾी 7 वॾियूं तब्दीलियूं अचनि पियूं ऐं नवंबर में वॾी जेका सीट जी तब्दीली आहे उन खां अॻु इलेक्शन जे मूड में ही वेंदा उन तरफ़। ऐं सो बि हिन सिनेरियो में जॾहिं इमरान ख़ान पंहिंजी पीक ते वेठल आहे। वॾी महिरबानी। ठीकु आहे साईं। सभु इकराम साहब, आउं नथो चाहियां त हू शहबाज़ शरीफ़ वारा या शहबाज़ शरीफ़ ऐं इत्तेहादीज़ उहो हिन साल इलेक्शन कराइणु चाहींदा। हू त वाज़े चई चुका आहिनि त असीं ईंदड़ साल पंहिंजो टर्म पूरो कंदासीं। आसमा बदलता है रंग कैसे कैसे। पहिरीं इहो ॻाल्हि इमरान ख़ान चवंदो त मुदत पूरी कंदसि, हाणे हीअ चवनि था असीं 1.5 साल जी मुदत पूरी कंदासीं। 1.5 साल में महीनो त हली वियो, बाक़ी 1 साल 5 महीना। लेकिन इहो आउं चाहियां पियो, इहो ख़ासि साहब हू किथे था चवनि? जी हा। ऐं थी सघे त हू सही हुजनि। इहो त ऐं मूं वटि को 2-4 जो फॉर्मूलो न आहे त हीउ कीअं थी वेंदो। कुझु शयूं हिकिड़े डिघे तव्हां हिकिड़े प्रोसेस में हिकिड़ो थोरो एक्सपीरियंस थिए थो, तव्हां मुख़्तलिफ़ जॾहिं हिननि पावर कॉरिडोर्स जा सिस्टम, त पोइ हिकिड़ी तव्हांजी अंडरस्टैंडिंग क्रिएट थिए थी। मुंहिंजी उहा अंडरस्टैंडिंग चए थी त हीअ कंपनी नहीं चलेगी। ठीकु आहे न। हाणे उन में खोड़ सारा फैक्टर्स आहिनि। जेका तव्हां अपॉइंटमेंट जी ॻाल्हि कयो पिया नवंबर वारी ख़ासि तरह, त उहो को नवंबर में त न थींदी न साईं। नवंबर त नोटिफिकेशन ईंदो। नवंबर में त सिर्फ़ु नोटिफिकेशन ईंदो। इहो सभु कमु 2-4 महीना पहिरीं थी वेंदो आहे। सो हाणे कीअं शयूं पंहिंजी स्कीम ऑफ थिंग्स कीअं थींदियूं, हींअर इमरान ख़ान सभिनी इत्तेहादियुनि खे जोड़ियो वेठो आहे, पर दिल्लीअ केर बि जुड़ियल न आहे। जी हा। ठीकु आहे। इमरान ख़ान धरणे जी ॻाल्हि करे पियो। ठीकु आहे। इमरान ख़ान जो धरनो छा थो बीहे, हिन जो रिज़ल्ट छा थो बीहे, इहो हिकिड़ो सुवालु आहे। ख़ुदि ॾिसो, जॾहिं इकराम साहब तव्हांखे यादि हूंदो त आउं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हुउसि त भई GT रोड जे राय अम्मा खे किथे खणी वेंदो। मां इन ॻाल्हि ते ॾाढो कई साल 2-3 सालनि खां जॾहिं खां हीअ ॻाल्हि थींदी, नवाज़ शरीफ़ ख़तमु थी वियो, शहबाज़ शरीफ़ ख़तमु थी वियो, नवाज़ लीग हाणे कोन ईंदी, त आउं तव्हांखे इहा ई ॻाल्हि कंदुसि त अच्छा हुन महिल बि मूं वटि को 2-4 जी लॉजिक त कोन हुई न। मूंखे सिर्फ़ु लॉजिक इहा सम्झ न ईंदी त तव्हां GT रोड जे नैरेटिव खे, बयानीअ खे, पब्लिक ओपिनियन खे, पल्स खे किथे खणी वेंदो। जी हा। उहो थियो। ठीकु आहे। ॾेखारियो। हाणे हीअं थियो, हू थियो,
ठीकु आहे, लेकिन एंड रिज़ल्ट त इहो ई थियो त जेका शइ चई पई त नवाज़ लीग वई त कोन वापसि पावर में वेठी आहे। हू चवनि पिया शहबाज़ लीग ठहंदी, मुंहिंजो न ठहंदी। ईअं न त आउं को नजूमी आहियां, कई शयूं मुंहिंजो ग़लति बि थी सघनि थियूं। हींअर बि जेका ॾिसो सम्झण जी बारीकी आहे ॻाल्हि में, हाणे खुली तरह शायदि न बि चई सघां, GT रोड जे पल्स खे, नब्ज़ खे, रायआमा खे डिघो अरसो इग्नोर न थी सघियो। पर अगरि इंस्टीट्यूशन्स में बि जी पल्स आहे हेठि ऐं मथे, उनखे तव्हां केतिरो इग्नोर कंदो? ॾिसो आउं हिकिड़े मिसाल इदारे जो सरबराह हुजां, मूंसां 2-3 माण्हुनि जो हिकिड़ो हमख़्याल हुजे, पर हेठि मुंहिंजे सॼे स्टाफ जो ॿियो ख़्यालु हुजे त पोइ, या अक्सरियत जो शयूं पंहिंजो हिकिड़ो मंतकी पब्लिक ओपिनियन असां वटि, छाकाणि त आमरियत रही आहिनि डिघो अरसो, तंहिंजे करे पाण वटि पब्लिक पॉलिटिक्स खे डिस्कस कंदे, सियासत जो तजियो कंदे, असां वटि जेका आख़िरी ॻाल्हि हूंदी आहे उहा हूंदी आहे त यार आवाम छा थी सोचे। अॼु आवाम खे केरु थो पुछे? हा ठीकु आहे, लेकिन हू जेको हल्के ख़ुदा वटि हिकिड़ी राय हुजे थी ऐं हू बिल्टअप थी रही हुजे थी, जुड़ी रही हुजे थी, उहो पंहिंजो असरु ॾेखारींदी आहे। असांजे मुल्क में जेको राय आम आहे, पब्लिक ओपिनियन आहे, उनखे डिस्कस न कयो वेंदो आहे, छाकाणि त न ईअं न थींदो। उहो कुझु अमेरिका यूरोप वांगुरु इहे फौरी असरु नथो थिए उनजो, लेकिन देर बदेर उनजो इम्पैक्ट पवंदो आहे। सो हीउ जेको IK जो हिकिड़ो पल्स ठहे पई, हिकिड़ो जेको राय आम मां जुड़े पई, इहा हवा में न उॾामी वेंदी। ऐं वरी हाणे GT रोड खां मथे ॻाल्हि पियो कयां। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु अब्दुल अज़ीज़ माची लाड़काना मां। जी माची साहब, छा चवणु चाहींदा? जी माची साहब। वालेकुम सलाम। सलामकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि आहियो? वली ॻाल्हि साहब ख़ुशि आहियो? जी जी ॿुधनि पिया साईं, ॻाल्हायो, सवाल कयो। सर सवाल आहे असांजो हिकिड़ो। जी 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 जी। इमरान ख़ान जी हुकूमत 3.5 साल हली, अवाम खे को बि रिलीफ न मिलियो, रहंदो महांगाई जे दंगल में मोकिलियो वियो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं साईं TV पिया ॾिसनि शायदि हुन करे रुकी करे। अच्छा, जेका पंहिंजी ॻाल्हि डिस्कशन हले पई त जीअं तव्हां ॻाल्हि कई त GT रोड जी जेका राय आम हुई उनखे इग्नोर घणो अर्सो न पियो करे सघिजे, पर GT रोड जी जेका राय हुई अली साहब, उहे वोटर्स हुया, उहे वोट बि ॾींदा हुया, उहा हिकिड़ी मेजर पॉपुलेशन चंक हुयो जेको वोट बि ॾींदो हुयो, ऐं उहो नून लीग खे ई अक्सर बेशतर वोट पवंदो आहे। PTI राय आम ठाहिण में त कामयाबु आहे, पर PTI जो कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स में का एतिरी कारकर्दगी आहे कोन। ॾिसो ॻाल्हि इहा आहे, सॉरी, अॼु खां 10 साल अॻु वञूं हा त इहा बि न हुई जेका अॼु आहे। जी हा, ॻाल्हि इहा न हूंदी आहे। ॾिसो न, हिकिड़ी शइ जो हिकिड़े प्रोसेस में आहे न। इहो मूंखां केरु पुछे त इमरान ख़ान जो जेको हींअर ग्राफ आहे इहो 5 साल खां पोइ किथे बीठो हूंदो, ज़ाहिर मूं वटि को जवाबु न आहे। इहो त डिपेंड कंदो त कीअं कंडीशन्स ऐं हालात बीहनि था। बट हिकिड़ी फोर्सिबल, इहे वेझे मुस्तक़बिल में पाण खे नज़र अचे पियो त इहो टेम्पो जुड़े पियो, इहो डाई डाउन थिए ई न पियो, फिज़ल आउट न पियो थिए। फिज़ल आउट न पियो थिए, माण्हू चवंदा भई सिर्फ़ु सोशल मीडिया करे पई, इहे थोरी थींदो आहे। इहो को सही फलाणे TV ईअं करे छॾियो आहे, फलाणे सोशल मीडिया ईअं करे छॾियो आहे, इहे थोरी थींदो आहे। हीरो खे ज़ीरो कीअं कबो ऐं ज़ीरो खे हीरो कीअं कबो, उहो एॾो जल्दी ईअं बसि ईअं को ॻाल्हि इहा हूंदी आहे त कुझु न कुझु त ॻाल्हि में सही ग़लति। ॾिसो, तव्हां बसनि में या ट्रेननि में थींदो आहे न, उहो मंजन ऐं चूरन विकिणण ईंदा आहिनि, ये सुरमा डाले आँखों में तो फिर फलाना आपका और ये फलाने आपके कदमों में। हाणे बस में 60-70 माण्हू वेठा हूंदा आहिनि, जेतिरो चूरन ख़रीद करे वठनि। हाणे ज़रूरी न आहे चूरन सही आहे। आउं इहो न पियो चवां त अलिफ जो बयानियो सही आहे या ॿिए जो बयानियो ग़लति आहे, पाण त हिकिड़ो तजियो कयूं था। त फ़िलहालु IK जो जेको बयानियो आहे, ॾिसो सभिनी खां वीक बलूचिस्तान त अनफॉर्चुनेटली मासिस जी पॉलिटिक्स में बदकिस्मती आहे, उहो नथी हुनजो को घणी हुनखे मिले वैल्यू नथी मिले, बदकिस्मती सां थियणु त खपे। हू वीचारा बलोच किथे, पर हुननि जो राय आम घटि थी थिए, हुन लाइ त
शहबाज शरीफ भी चए थो आपका मामला मैं आला इख्तियारियुनि के सामने उठाऊंगा। मूंखे त हैरत थी थिए, इमरान शहबाज शरीफ प्ले कार्ड खणी बीहंदो त मिसिंग पर्सन बाज़ियाब कराओ। सो लेकिन अगरि ॾिठो वञे अदरवाइज़ KP खान साहब पहिरीं परफॉर्म कयो आहे, पंजाब खान साहब पहिरीं परफॉर्म कयो आहे। इंटीरियर सिंध जेको वीकेस्ट बेल्ट आऊं चवां बलूचिस्तान खां पोइ इंटीरियर सिंध पाण वारो, उते ही मूंखे छा पियो ॿुधण में अचे जी हा हिकिड़ी छो हिकिड़ी शयूं थियनि पियूं। हाणे ग़लति सही त बहस न पई थिए न, पर थिए त पियो। हाणे हीअ अलॻि बदकिस्मती आहे PTI जी त हुन वटि इंटीरियर सिंध में कोई अहिड़ी टीम न आहे जेको हुनखे कैपिटलाइज़ करे सघे, हुनखे कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स में या वोट में या बैलेट में कन्वर्ट करे सघे। उहो हुन वटि टीम न आहे, इहा हुननि जी बदकिस्मती ऐं पीपल्स पार्टी जी ख़ुशकिस्मती। लेकिन चवण जो मक़सदु आहे त हू हिकिड़ी वेव्स त क्रिएट थियनि पियूं न, लहरूं त क्रिएट थियनि पियूं न। आऊं त ॻाल्हायां पियो। जी हा ठीकु आहे। कॉलर सां गॾु अनवर कलोई टंडो आदम मां। जी कलोई साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। मूंखे अर्ज़ु कंदुसि त कुझु वक़्तु अॻे बिलाल साहिबु महांगाई ख़िलाफ़ मार्च कई ऐं हिन गवर्नमेंट जे लॻा जो अदम एतमाद महांगाई जे ख़िलाफ़ आंदी वई आहे। महांगाई त हिननि कंट्रोल करे ऐं जेको नवाज़ शरीफ़ साहिब जो शहबाज शरीफ़ ऐलान करे थो पंजाब में थोरो घणो उन ते अमल थिए थो ऐं सिंध में त उन ते अमल बि कोन थो थिए। मथां जेकॾहिं हीउ पेट्रोल अघु वधाइनि था, छा इन अघु वधण खां मुंहिंजे ख़्याल में त सिधो सो इमरान ख़ान खे फ़ाइदो थींदो या नुक़सानु थींदो? लॻे थो त इमरान ख़ान ई फ़ाइदो वठंदो। इन बारे में साईं थोरो तबसरो कंदा त अॻिते इन शयूं महांगियूं थियण करे कंट्रोल नथो थिए, इहो त फ़ाइदो वरी इमरान ख़ान ई वठंदो। शेखर जी साहब इशारो ॾेई छॾियो न त असां इंतज़ारु कयूं था पिया, पेट्रोल वधायो था। न सही वधाइणो पवंदो न, जेतोणीकि इस्माइल मुफ्ता चए थो फौरी न पिया वधायूं, हलो ईद ताईं न वधाईंदा, छाकाणि त ईद ताईं वधाईंदा त हू हिकिड़ो अख़बारनि में हेडिंगूं लॻंदियूं, हुकूमत का ईद का तोहफ़ा, इतना पेट्रोल बढ़ गया। 2 ॾींहं हफ़्तो खनि ॿियो बर्दाश्त करे वठंदी सरकार, में मूंखे मुश्किल थो लॻे। लेकिन चलो मञी वरितोसीं, हींअर IMF थोरी घणी राज़ी आहे असां सां, जी हा वधाइणो त पवंदो। ऐं कलोई साहिबु इहो त पुछण जी ॻाल्हि आहे, हींअर पाकिस्तान में अकलौती अपोज़िशन आहे, जी हा उहा आहे PTI, उहा आहे इमरान ख़ान। त फ़ाइदो अपोज़िशन हुकूमत महांगाई थींदी त फ़ाइदो सियासी तरह त ज़ाहिर आहे इमरान ख़ान खे मिलणो, इमरान ख़ान खे पवणो आहे, ॿियो कंहिंखे पवणो आहे। अच्छा साईं सिंध जी ॻाल्हि कई त हिकिड़ो जी हा हिकिड़ी नंढी सिंध जी ॻाल्हि कई साईं त हिकिड़ो नंढो ज़हन में आयो त कल्ह CM साहिबु कल्ह 23 रोज़ो, अॼु 24 रोज़ो थी वियो आहे, 23 रोज़े ते CM साहिबु अनाउंस करे विया आहिनि त असां बचत बाज़ार हणूं था पिया। न बचत बाज़ार लॻंदा 40-45 करोड़ रुपया ख़र्च बि थींदा, 5-6 ॾींहं ईद लाइ शायदि पोइ माण्हुनि खे सस्तो अटो मिली वञे। ॾिसो ॻाल्हि जी ॻाल्हि कलोई साहिबु जेका कई पे त महांगाई ख़िलाफ़ साईं चयो त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस। अच्छा हाणे अपोज़िशन मूं चयो त आहे हिकिड़ी पार्लियामेंट में, ख़ैर सां उहा बि न आहे, उहा बि न आहे, उहा बि न आहे। पार्लियामेंट में हाणे जेके चयो पियो वञे त थींदो लीडर ऑफ अपोज़िशन, उहो लोटो न, मुंहिंजो मतिलबु आहे त मुनहरफ। जी हा काफ़ी जाए न काफ़ी जो कोन थो ठहे। अच्छा नथो थिए उहो अच्छा GDA पारां गौसफिश मेहर साहब कोशिशि करे पियो, ही पियो थिए। हाणे उते शायदि ही मुनहरफ ठहंदो। अब कर लो बात। या पार्लियामेंट या हाणे चइजे त भई साईं त कहिड़ो थो फ़र्क़ु पए साईं, हा वाकई में 2-4 आउं नथो करे सघां, पर पार्लियामेंट विदाउट अपोज़िशन, विदाउट अ वाइब्रेंट एंड अ वोकल अपोज़िशन, उहो वैक्यूम क्रिएट थी वेंदो। ही पार्लियामेंट खे केरु संजीदगी सां उहे घटि वठंदा आहिनि त पोइ त सफ़ा कोई न वठंदो। आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? जी अॼु कराची यूनिवर्सिटी में इंसिडेंट थियो आहे जेको काफ़ी अफ़सोसनाक आहे त सुसाइडल बम मतिलबु सुसाइडल अटैक थियो आहे, जंहिंमें चाइनीज़ लैंग्वेज सेंटर जी फैकल्टी जूं कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। त यूनिवर्सिटीज़ त बज़ाते ख़ुदि टॉलरेंस, हार्मनी, सिविलाइज़ेशन जा मर्कज़ थियनि था, त उन्हनि में इन तरह जा इंसिडेंट्स ॾाढा डिप्रेसिंग आहिनि। ऑलरेडी पाकिस्तान में इंटरनेशनल फैकल्टी जो अचणु हिकु वॾो ट्रबल रहियो आहे। कंहिं बि मुल्क मां साइंटिस्ट या फैकल्टी कोन थी अचे। उन सूरत हाल में इन तरह जा इंसिडेंट्स आहे। उन खां पोइ इहो चवणु त सुसाइडल अटैक्स खे रोकणु मुमकिन कोन्हे, त कहिड़ी तरह जो मैसेज गवर्नमेंट ॾियणु थी चाहे। इन तरह सां त का बि नॉलेज शेयरिंग हिन मुल्क में कोन थींदी। इन हवाले सां स्ट्रेटजी छा हूंदी फ्यूचर में गवर्नमेंट जी, ऐं छा अहिड़े इंसिडेंट्स खे टॉलरेट करे सघे थो? न आमिर साहब ज़ाहिर आहे हाणे सरकारी तरह त प्राइम मिनिस्टर या को बि हुकूमती अमलदार त चवंदो अहिड़ी दहशतगर्दी जी
बर्दाश्त न कबी ऐं हिन खे सख़्ती सां ख़तमु कयो वेंदो। पर टेररिज़म तव्हां प्रीएम्प्टिव अप्रोच रखी सघो था त तव्हां थियण खां अॻु रोके वठो। बाक़ी अगरि हीअ माई जेका पाण खे फाड़ण आई हुई, ख़ुदकश बमबार हुई, इन खे तव्हां उनजे हथ में उहो रिमोट हो त तव्हां कीअं रोके सघो था? जी हा, इहो त एजेंसीज़ वटि अॻुवाट इंफॉर्मेशन हुजे जो हुननि खे थियण खां अॻु प्रीएम्प्ट करे छॾीनि, उनखे रोके छॾीनि। त उहा सवाइ तव्हां वटि जेका मुस्तक़िल हिननि खे डोड़ाइण, हिननि खे ऑर्गेनाइज़ न थियण, पर हाणे चवनि था त स्लीपिंग सेल्स आहिनि जेके स्लीपिंग सेल जेके मुख़्तलिफ़ पाड़नि में हिकिड़े शरीफ़ माण्हुनि वांगुरु रहनि पिया 10-10 साल 8-8 सालनि खां, पर हुनखे जॾहिं उहो अचे थो, ऑर्डर अचे थो, उहो माई वञी पंहिंजे पाण खे फाड़े छॾी थी। हाणे माई थी सघे थो कि पाड़े में हिकिड़ी घरेलू ख़ातून हुजे, ख़बर ई न हुजे माण्हुनि खे। जी हा, जी हा, जी हा, जी सां गॾु अब्दुल गफ़ार अंसारी कराची मां। जी अंसारी साहब, छा चवणु चाहींदा? गफ़ार अंसारी ॻाल्हायां थो साईं। हे जे वोट वठंदो असांखां, कहिड़े मुंहं सां वठंदो वोट? हेॾी महांगाई कई अथई, असांखे 4 साल थी विया आहिनि, पेंशन न वधी आहे असांजी, असां रिटायर थियासीं, असांखे 4 साल थी विया आहियूं, घर में पिया आहियूं, असांखे दवा नथी मिले पई। हे कहिड़े मुंहं सां असांखां पेंशन वठंदो साईं? इहे कीअं असांखां वोट वठंदो साईं? ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब, क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम किबला, यासिर बेटा मेरे भाई अली काजी भाई, अल्लाह आपको सेहत दे। सर कहते हैं पुराना पाकिस्तान आ गया, 80 अफराद का स्पेशल प्लेन जा रहा है सऊदी अरब हज करने के लिए। सर वो इतनी ढिठाई से, यानी सरकारी अखराजात पे, और वो हम रसूमात के पीछे चलते हैं। बस इस एंगल से ज़रा देखिएगा, क्या अल्लाह ताला को भी ऐसे ही लोग अपने घर बुलाने पसंद होते हैं जो मेजॉरिटी माजरत के साथ, तो वो पूरा का पूरा, हम तो नहीं कह सकते ओपनली जब तक किसी अदालतों से साबित ना हो, तो वो ऐसे ही लोग वहाँ जाते हैं जो दुनिया में तमाम मामला से। रिचर्ड और सलाउद्दीन की जो जंग थी बड़ी मशहूर थी, सलीबी जंग है, लेकिन मैंने ये सुना है कि वो कुर्द था सलाउद्दीन, और उसने कभी हज नहीं किया, कभी नहीं जा सका, लेकिन क्या उसने मुसलमानों की खिदमत नहीं की? ये कोई अजीब सा मंजर है, एकदम ओवरनाइट आप एक्सपोज हो रहे हैं, लोगों का गुस्सा इदारों की तरफ जा रहा है, और ये जो ऐश कर रहे हैं, ये जो पूरे जहाज की लिस्ट है, ये मजे से एंजॉय कर रहे हैं। सर इसका कोई एंड होगा हमारे मुल्क में या नहीं होगा? कुछ रोशनी डालिए सर। ठीक है नकवी साहब। जो अॻ में जंहिं साहब फ़ोन कई अंसारी साहब, अंसारी साहब, शायदि इशारो हो त इमरान ख़ान कहिड़े मुंहं सां वोट घुरंदो? इन ई मुंहं सां घुरंदो। जंहिं घुरी पहिरियां बि पहिरीं तव्हां ॾिनो हो छा अंसारी साहब? उहे चवनि था ॾिनो ॾिनो, अच्छा, पोइ हाणे न ॾिजो, छाकाणि पेंशन न वधाई। पेंशन शायदि शहबाज शरीफ़ साहब वधाई आहे, वधाई आहे, पर हाणे ॾिसूं था 5% वधाई आहे। पोइ भले जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे अंसारी साहब। सो नकी साहब, ये जो आपने 2 बातें कही, एक बात जब वो बाहर जा रहे हैं, सॉरी एक्सक्यूज मी, एक बात तो ये आपने फरमाई कि सरकारी खर्च पे जा रहे हैं, वो बारहा इसकी वजाहतें कर रहे हैं कि वो सरकारी खर्च पे नहीं जा रहे हैं। कहा चार्टर्ड प्लेन किया जा रहा है, वो कहते हैं हम चार्टर्ड प्लेन नहीं कर रहे हैं, हम कमर्शियल फ़्लाइट जो रेगुलर जाती है पर 70-80 आदमी जा रहे हैं, तकरीबन जहाज़ बुक ही हो जाएगा। इनमें से कोई भी ऐसा शख्स मुझे वाकई में नज़र भी नहीं आता, ये जो मुज़्ज़िज़ीन हैं, कि जो एक उम्रे की टिकट अफोर्ड ना कर सकें या अपना 5 स्टार होटल का उधर बंदोबस्त ना कर सकें। हो ही नहीं सकता। जी हाँ। तो और आजकल मेरे ख्याल में वो बात छुपेगी नहीं अगर उन्होंने सरकारी पैसे, तो एक तो वो तरदीद कर रहे हो, मुझे लगता नहीं है कि ये तरदीद गलत होगी, मेरा ख्याल है कि वो अपने खर्च पे ही जा रहे होंगे। तो एक एतराज़ तो आपका ख़त्म हो जाएगा कि अगर वो अपने खर्च पे जा रहे हैं। अब दूसरा है कि अल्लाह क्यों बुला रहे हैं? देखिए जी, अब ये तो नकी साहब, मैं या आप कौन होते हैं? ये तो मालिक है, उसको, ये तो उनकी उसके फ़ैसलों पर आप और हम कौन होते हैं जो हम एतराज़ करें या कोई हमें उस पर, बल्कि तहफ़्फ़ुज़ात का इजहार भी नहीं करना चाहिए। तो मालिक की मर्ज़ी है, वो अपने घर में, आप अपने घर में किसी को बुलाएं जी, वो अल्लाह का घर है, वो जिसको बुला रहा है। अब इस पर नकी साहब मैं और आप कैसे इस पर कोई बात करेंगे तो शिर्क और कुफ्र के दायरे में आ जाएगा। तो मैं तो इससे गुरेज करूँगा बोलने से। रातों रात मामलात कैसे बदल जाते हैं? रातों रात तो नहीं बदलते। जी हाँ। हमने तो अपनी ज़िंदगी में, मुशाहिदे में, तजुर्बे में यही देखा कि ये चीज़ें वो कहते हैं ना अंग्रेज़ी में कि एक सांत में नहीं बदलती हैं,
یہ ایک پورا پروسیس ہوتا ہے. تو خان صاحب جو 3.5 سال میں جو میں سمجھتا ہوں سب سے بڑی غلطی خان صاحب کی ہے وہ یہ ہے کہ وہ 3.5 سال میں انہوں نے اپنی بنیادیں نہیں بنائیں کہ وہ اپنی بلبوتے پر کھڑے ہو سکتے. تو جیسے ہی جن سے اب شکایتیں ہو رہی ہیں کہ آپ نے ساتھ کیوں چھوڑا, تو یہ 3.5 سال تو بہت ہوتے ہیں کہ آپ اپنے بلبوتے پہ کھڑے ہو جاتے. جی ہاں. تو جب عمران خان صاحب نے یہ شکر الحمدللہ کہتے تھے کہ انہوں نے نو کانفیڈنس کر دی ہے اور یہ ہو گیا, اب میں ان کو ایک تیر سے ایک ہی پتہ نہیں گولی سے 3 کو پتہ نہیں کیا کر دوں گا, تو میں سمجھا کہ شاید کچھ اپنا بندوبست ہوا ہوگا. لیکن پتہ چلا کہ وہ تو ایک بلف تھا, اور میں کہتا بھی تھا یہ بلف ہے. وہ میں 48 لاز آف پاور ایک کتاب کا بھی ذکر کرتا تھا. لیکن دیکھیں خان صاحب کو تو اب شکر الحمدللہ کرنا چاہیے کہ ان کو اگر تصور کیجئے کہ اگر وہ جس طرح سے حکومت چل رہی تھی اگر 5 سال کر جاتے اور جتنی تو پھر یہ جو آج ان کو پھر ایک عزت اور شہرت لوگوں نے دی ہے اور بھول گئے ہیں کہ 3.5 سال کیا ہوا, تو یہ تو ان کے حصے میں کبھی نہیں آتی. تو میرے خیال ہے کہ ان کو شکر تو اب کرنا چاہیے. جی ہاں جی ہاں جی ہاں جی ہاں کہتے ہیں ایسا. اگر ننڈو ایک سوال لگی چلوں تو پنجاب میں گورنمنٹ کو نے نیشنل اسمبلی میں اپوزیشن کو نے ادارن کے متھا تنقید ہلے تھی پئی تاں چیو تو بڑے میاں نوں واپس آنے نواز شریف صاحب کے پاسپورٹ ملی ہوا ہاں کچھ بہتر چھا تھیندی الیکشن ڈے ہی معاملہ ہے منہ والی گال دیکھا ہے کچھ آؤ تھوڑو یہ گیٹ اپ کرے وہی رہا کچھ اگتھیوں کندو کیا خیر یہ انڈرسٹوڈ ہو ہکڑے وڈی کا اگتھی کون کئی. ظاہر ہے نواز شریف صاحب ہاں ایندا پاسپورٹ ملی ہوا ڈپلومیٹک न पर नॉर्मल पासपोर्ट वरितो अथनि 10 सालनि वारो. सो हाणे ईंदा अचण खां पोइ छा आहे बसि राय वेंड में अलाह अलाह कंदा छा. ज़ाहिर आहे डे टू डे मैटर्स ते शयूं मुलाक़ातूं इंटरव्यूज़ ॻाल्हियूं मुहाड़ सभु कुझु थींदो. जी जी ठीकु आहे. ऐं पोइ थींदो त पोइ थींदो. मिसिस अनीता पटीदन मां जी अदीज छा चवणु चाहींदा. हेलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. हेलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. जी ॻाल्हाइजो अदी. जी अदम मुंहिंजो सवाल हुयो अली काज़ी खां त उहो पंहिंजो अलॻि हिकिड़ो स्पेशल शो कॾहिं खां शुरू कंदा. अच्छा कहिड़ो स्पेशल शो अञा चवणु चाहिनि थियूं त तव्हां छो था वियो मुंहिंजे शो में. जी हा शायदि ईअं ई आहे कुझु. अदी फ़िलहाल इन ई शो खे गुज़ारो कयो 20-22 सालनि खां इहो शो थो कयां. जी हा. लेकिन नवाज़ शरीफ़ साहब अचे थो ऐं ज़ाहिर आहे उहो ईअं वांदो कोन वेहंदो ऐं ज़ाहिर आहे त हिकिड़ी शयूं हाणे शयूं पॉलिटिकल वापसि वञणु शुरू थींदियूं. कुझु न कुझु सवालात थींदा नवाज़ शरीफ़ साहब खां त भई हुन बयानीअ जो छा थियो. लेकिन हिकिड़ो हिन सियासत खां हटी करे हीउ जेको ॿारड़ियुनि वारो किसो थियो आहे जेके छोकिरियूं हितां हली वियूं पोइ पंजाब में उन्हनि ख़बर पई त मर्ज़ी जी शादी करे वरिती आहे एंड ऑल दैट. ॾिसो पहिरीं चवंदा हुआ त छोकिरियूं मूंखे यादि आहे मुंहिंजी जनरेशन जी ॻाल्हि आहे सही छोकिरियूं इन करे हली वञनि थियूं त अख़बारनि में प्रेमी जोड़नि जा किसा छपजनि था. पोइ चवंदासीं ड्रामा ॾिसी हली वञनि थियूं. हाणे चवनि था त साईं हू सोशल मीडिया ते फलाणी पबजी गेम आहे फलाणी गेम आहे ढिमकाणी गेम आहे उनजे करे छोकिरियूं हाणे हली वञनि थियूं. क्वेश्चन इहो आहे त असांखे इहो सम्झणो पवंदो हिन सोसाइटी खे थर्ड वर्ल्ड टाइम न आहे काफ़ी ॻाल्हाइणु घुरिजे त भई हाणे असीं हू जेके अॼु खां 1960 ऐं 1950 वारी दौर में नथा रहूं. ॿारनि खे हिकिड़ो एक्सपोजर आहे मीडिया कहिड़े क़िस्म जो बि मीडिया आहे. जी मोबाइल हथ में आहे. ठीकु आहे. हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿारनि सां ॻाल्हाइणु सिखो. हीउ सम्झनि त न ॿार आहिनि सां न ॻाल्हाइजे. ॿारनि सां माइटनि खे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं ॿारनि खे इहो पक हुजणु खपे त आउं का बि ॻाल्हि पंहिंजी माउ या पीउ सां करे सघां थी या करे सघां थो. हीउ जेको आपघात जो बि इशू आहे हीउ जेको घरां ग़ाइब ॾिसो टेंशन त ॾेई छॾी न. ऐं चवनि था 14 सालनि जी ॿार हा 14 सालनि जी ॿार जेका आहे उहा कीअं अडल्ट थी उहो हिकिड़े अलॻि बहस आहे. लेकिन असांखे इहो बसि इहो अखियूं ॿूटे वेहण वारो जेको रवैयो आहे त ॿारनि सां न बाबा नंढे वॾे जी तमीज़ थियणु लिहाज़ थियणु ॿी ॻाल्हि आहे. पर ॾिसो दुनिया में शयूं चेंज थियनि थियूं. तव्हांजी असांजा जेके परॾाॾो जीअं पंहिंजे पीउ सां ॻाल्हाईंदो या मां सां अॼु शयूं मुख़्तलिफ़ आहिनि. असांखे बदिलजंदड़ दौर सां कंहिं ज़माने में उस्ताद सां न ॻाल्हाइबो त भई बदतमीज़ी थो करे. अॼु ॿार खे सभु कुझु ॻाल्हाइणु घुरिजे हुनखे उस्ताद खां सभु कुझु पुछणु खपे या माइटनि खां. त शयुनि खे जेका कम्युनिकेशन गैप आहे
आउं सम्झां थो त सभ खां वधीक नज़र उहो सभिनी खां अहम मामिलो आहे। ठीकु आहे सभु, वॾी महिरबानी सभु नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में।